अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भली कार माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, खानपुर वेझो मिल्कियत जे तकरार तां भाइरनि पुटनि जी मदद सां भाउ खे क़त्ल करे छॾियो। सिंध जे समाज मां सहिप ऐं इंसानी क़दुरु मोकिलण लॻा। खानपुर वेझो ॻोठु नूरमोहन सुजरा में मिल्कियत जे तकरार तां भाइरनि पुटनि जी मदद सां भाउ खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त हिकु हफ़्ते दौरान सिंध में भाउ हथां भाउ जे क़त्ल जा 3 वाक़िया पेश अची चुका आहिनि। वाक़िअनि जो कारण मामूली सबब ऐं मिल्कियत जा तकरार साम्हूं आया आहिनि। क़त्ल थींदड़ मक़तूल क़ासिम पहोड़ जे वारसनि मूजिबि जवाबदार कमरदीन ऐं हाशिम पंहिंजनि पुटनि मुश्ताक, हफ़ीज़ ऐं ॿियनि जी मदद सां पंहिंजे भाउ क़ासिम खे घुटा ॾेई क़त्ल कयो। ॿुधायो वञे थो त जवाबदारनि क़ासिम जो हथ पेर ॿधल लाश खॾ में उछलायो। रहीमाबाद पुलिस खॾ मां लाश कढाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त हिकु जवाबदार हाशिम पहोड़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि।